अॼु सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जी गॾिजाणी थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टीअ जूं ज़िमेदारियूं शोभाबंदियूं ऐं कमु कयोसीं। ऐं उन करे मुस्तक़बिल में प्रोग्राम ठाहिया आहिनि। हिन में इफ़्तार पार्टियूं आहिनि, क़ौमी कचहरियूं आहिनि, ऐं इस्लामाबाद में TTAP जी मीटिंग शेड्यूल्ड आहे, तारीख़ूं सेट थींदियूं इंशाल्लाह। अॻियूं मरहलो तइ कंदासूं, पर पहिरें मरहले में जेका कल्ह हड़ताल थी, उन सिलसिले में असां ॾाढा ख़ुशि आईंदा सम्झूं पिया। सिंध जे माण्हुनि जी असांखे भरपूर सहकार थी। ऐं शटरबंद जेका हड़ताल हुई, उन में तक़रीबन अधु ॾींहुं त अक्सरियत शहर बंदि रहिया। ऐं इहा ई यकजहती हूंदी आहे जेका माण्हुनि ॾेखारी। ऐं किन किन इलाइक़नि त सॼो ॾींहुं बंदि आहे। ऐं भरपूर माण्हुनि खे मौजूदा हुकुमराननि खां बेज़ारी, कावड़ आहे। ॿ, ही जेको सियासी जेल ख़ानूं ठाहे वेठा आहिनि, इन खे नापसंदि था कनि। हिते मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जा तहरीक इंसाफ़ जी क़यादत सॼी ॿधी पई आहे, ॿियनि सूबनि में बि ॿधा पिया आहिनि। हिते असां ते बि कूड़ा केस था कनि। सिंध में सियासत जी जलसो जुलूस कढण जी इजाज़त कान्हे, जेको असांजो बुनियादी हक़ बि आहे। पर इन क़ैद खाने खे हाणे तेज़ी सां नऊं नसुल ऐं ख़ुसूसन सिंध जो माण्हू उनखे रद्द करे रहियो आहे।